अस्सलाम वालेकुम। द टी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। मियां चन्नू पंजाब में पाक किताब जी बेहुरमती जे इल्ज़ाम हेठ माण्हुनि जे अंब सुरोटा हणी ज़हनी मरीज़ खे क़त्ल करण बाद लाश साड़े छॾियो। ॻोठ जंगल डेरा में मस्जिद तां ऐलान कयो वियो त ज़हनी मरीज़ मुश्ताक अहमद पाक किताब जा वर्क फाड़े ऐं साड़े छॾिया। ऐलान ॿुधण शर्त माण्हुनि जा अंब इल्ज़ाम हेठ आयल मुश्ताक खे सख़्त तशद्दुद बाद वण सां टंगे छॾियो। पुलिस पहुची ज़हनी मरीज़ खे हिरासत में वरितो। माण्हुनि मुश्ताक खे पुलिस तहवील मां कढी सिरोटा हणी क़त्ल करण बाद लाश खे बाहि ॾेई साड़े छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। उस्मान बोज़दार IG पंजाब खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म इमरान खान मियां चन्नू वाक़े जो नोटिस वरितो। IG पंजाब खां रिपोर्ट तलब। समाजी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म चयो आहे त कंहिं फर्द या गिरोह तरफ़ां कानून हथ में खणण जी कोशिश बिल्कुलु बर्दाश्त न कबी। अंबू जे तशद्दुद वारनि वाक़िअनि खे सख़्तीअ सां चिथियो वेंदो। IG पंजाब खां फर्ज़नि में नाकाम थींदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तफ़सील तलब कया आहिनि। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त स्कूल थाननि ऐं मुंबर में सुधारो न आयो त माण्हू वॾी तबाहीअ लाइ तयारु रहनि। सियालकोट ऐं मियां चन्नू वाक़िआ मुल्क में लागू तालीमी निज़ाम जो नतीजो आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मियां चन्नू वाक़े की मज़म्मत करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मियां चन्नू सान्हियो हिकु भेरो ॿीहर क़ौम जो कंदे शर्म सां झुकाए छॾियो। हुकूमत वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾियारे। माण्हुनि जे मेड़ मथां इल्ज़ाम जे बुनियाद ते क़त्ल जा थींदड़ वाक़िआ हुकूमती रिट ते सवालिया निशान आहिनि। अवामी हंधनि ते क़त्ल जे सान्हनि सबबि आलमी बिरादरीअ में बि पाकिस्तान जे इमेज खे मुसलसल नुक़सान पहुची रहियो आहे। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे हिक पेज ते अचणो पवंदो। मियां चन्नू वाक़े जी इब्तिदाई रिपोर्ट IG पंजाब वॾे वज़ीर उस्मान बोज़दार खे पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिब केस में नामज़द 33 ऐं 300 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में संगीन ॾोह ऐं दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया आहिनि। 62 माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। शकी गिरफ़्तार थियण में मुख्य जवाबदार बि शामिल आहिनि। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार चयो आहे त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। मुल्क में सियासी सरगर्मियों तेज थियण शुरू थी वयूं। फजल रहमान ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे राब्ते बाद अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक सां राब्तो। आसिफ अली ज़रदारी 5 रुकनी कमेटी सां गॾु अॼु शाम सिराजुल हक सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिब बेइतमादी जी रिथ, हुकूमत मुखालिफ़ तहरीक ऐं ॿियनि अहम सियासी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। शहबाज शरीफ़ 12 वरियनि खां पोइ मुस्लिम लीग काफ़ जे चौधरी भाइरनि चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ इलाहीअ सां मुलाक़ात करे रहियो आहे। समूरियूं इत्तेहादी पार्टियूं हुकूमत सां गॾु आहिनि। अपोज़िशन जी बेइतमादी रिथ कॾहिं बि कामयाब न थींदी। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन जी बेइतमादी वारी तहरीक जो आईनो तरीक़े सां जवाब ॾिनो वेंदो। अपोज़िशन बेइतमादी वारी रिथ में कॾहिं बि कामयाब न थींदी। समूरा इत्तेहादी हुकूमत सां गॾु आहिनि ऐं खेनि PTI ते क़यादत ते पूरो एतमाद आहे।
हुकूमत वटि बेएतमादी वारी रिथ जो दिफ़ा करण लाइ पूरी सलाहियत मौजूद आहे। PDM जे पंहिंजे सिफ़नि में बराबरी नाहे। अरड़ी तरमीम खां पोइ मुल्क में केतिरा मसला पैदा थिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॻूणनि सफ़ीरनि साफ़िन सां वेहक दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध ऐं पंजाब में कणक जो अघु धार आहे। सॼे मुल्क में कणक जो अघु बराबर हुजणु घुर्जे। अफ़गानिस्तान खे इंसानी बहरान खां बचाइण लाइ सभु मुतफ़िक़ आहिनि। अफ़गानिस्तान जे मामले ते पाकिस्तान ऐं चीन जे मौक़िफ़ में हिक जहिड़ाई आहे। अमेरिका खां सवाइ सभु सम्झनि था त अफ़गानिस्तान जा मुंजमद अकाउंट्स बहाल कया वञनि। हालतूं ख़राब थियूं त अमेरिका खे वधीक ॾुखियायूं थींदियूं। खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो सिलसिलो जारी। पोलिंग शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़्फ़े जे जारी रहंदी। 500 खां वधीक पोलिंग स्टेशन क़ाइम कई वयूं। पिशावर, चारसदा, नौशहरा, खैबर, महमद, मर्दान, कोहाट ऐं कर्क में री पोलिंग थींदी। बनू, लकी मरवत, डेरा इस्माइल खान, बुनेर ऐं बाजोड़ में री पोलिंग थींदी। बका खेल में पोलिंग 9:30 वॻे खां 5:30 वॻे ताईं जारी रहंदी। पाकिस्तान में कोरोना वधीक 41 मरीज हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं मुल्क में 55,304 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 3,206 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 5.79% रही। वफ़ाक़ी सरकार माण्हुनि ते पेट्रोल बम केराइण जूं तैयारियूं मुकमल करे वरितियूं। पेट्रोल जे अघनि में वाध जो इम्कान। आलमी मंडी में पेट्रोल ₹6.5 ऐं डीज़ल ₹5 फ़ी लीटर चढ़ी वियो। पाकिस्तान में पेट्रोल ₹13 ऐं डीज़ल ₹18 फ़ी लीटर महांगो थियण जो इम्कान। नवाब अली मोहम्मद में ज़मीन जे कतरात जहिड़े बाद धुरनि में छिकताण बरक़रार। इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। हिक धुर पारां माजी वेलनि जा मड़ रखी धरणो। जहिड़े दौरान हिक चौकी इंचार्ज समेत 6 ॼणा मारिजी विया हुआ। परवीन रिंद खे हिरासत करण ऐं मथिस हमले केस जे जवाबदार डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी गिरफ़्तारी लाइ सांगड़ भरिसां छापो। गुलाम मुस्तफ़ा राजपूत फरार थियण में कामयाब। पुलिस अटालन राति देर सां सांगड़ वेझो चक A25 में ॻुझे इतला ते छापो हुयो। गुलाम मुस्तफ़ा राजपूत जे फरार थियण ते पुलिस संदसि नंढे भाउ गुलाम मुर्तज़ा राजपूत खे गिरफ़्तार करे खणी वई। गड़ी खैरो भरसा बिन धुरन में झेड़े दौरान पी पुट मारिजी विया। ॻोठ तारिक खान लहर में लड़वाणी बिरादरी जे बिन धुरन में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में दोस्त मोहम्मद हसन सुपुट इम्तियाज़ अली लड़वाणी मारिजी विया। पुलिस पहुची मारिजी वेलनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़िए बाद इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छांइजी वई। तंगवाणी भरसां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ लाड़ी वटि वीरान जाइ ते ॻोठ हज़ार खान बिजाराणी जे रहवासी अलहदनो मलिक जो लाश हथ आयो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे। मक़तूल अलहदनो खे संदसि दोस्त सदाम मलिक गुज़िरियल ॾींहुं घरां वठी वियो हो ऐं अॼु संदसि लाश मिलियो आहे। वारिस ॾिनो माछीअ भरसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर सबबि हिकु ॼणो फोत, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। बोलू बरोही लाड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थी पियो। मोटरसाइकिल सवार मोहम्मद हाशिम बुढ़े थधे ते दम ॾेई छॾियो। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
मदेजी में शिकारपुर जिले के मुख्तलिफ थाननि की पुलिस अटालन जो बख्तरबंद गाड़ियुनि से मुख्तलिफ गोठन से चढ़ायो। घरन में सर्च ऑपरेशन औरतुनि ॿारनि ते मुबैना तशद्दुद। पुलिस बिन वाटुड़नि खे गिरफ्तार करे वरितो। डीएसपी मदेजी जो चवण है त कुछ ॾींहं अॻु क़त्ल थियल अली हसन जतोई जे क़त्ल केस में घुर्बल सफील तुर्त, बहार तुर्त और पुनल उर्फ बल्लो तुर्त जतोई समेत मुख्तलिफ केसन में घुर्बल रूपोश जवाबदारनि की गिरफ्तारी लाइ कार्रवाई कई वई। पीएमपी अली हसन जरदारी के भाव के टीजे जो रस्म अदा। इमाम काबा हाजी मोहन जरदारी के टीजे में खास दुआ घुरी। जिंदगी के मुख्तलिफ शोबन के मानू पारा एमपी अली हसन जरदारी से उज़र ख्वाही। हाजी मोहन जरदारी के लादानी ते दुख जो इजहार। फैज़ अहमद फैज़ के 110 सालगिरह की मल्हाई पई वञे। मदाहन पारां सोशल मीडिया ते फैज़ अहमद फैज़ जूं तस्वीरूं ऐं शेयर करे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे।